ईअं त अॼु असां सिंधी ग्रामर खे कुझु पढ़ंदासीं। जीअं त अॼुकल्ह एग्ज़ाम में सिंधी ग्रामर में वॾो मसइलो थिए थो, जेको आहे स्टूडेंट्स थोरा भुली पवनि था ॾाढो, त कीअं हल कजे। बेसिकली सिंधी ग्रामर असांखे पढ़ायो नथो वञे पहिरीं ॻाल्हि त स्कूलनि में, तंहिंजे करे ॿार पोइते रहिजी था वञनि। तंहिंजे करे PST जीअं GST टेस्ट थी, उन में वाज़े कयो वियो त 10 दर्जे ताईं जेको आहे सो त पेपर ईंदो, पर तव्हां ॾिठो त पेपर ॾाढो ॾुखियो अची वियो आहे। सिंधी ग्रामर असां सिर्फ़ु पढ़ंदा आहियूं, बेत पढ़ंदा आहियूं। हाणे अॼु असां ग्रामर खे थोरो पढ़ंदासीं। सिंधी ग्रामर में पहिरियों आहे ज़मान। ज़मान सिंधी ग्रामर त वसी आहे, पर अॼु असां चंद शयूं पढ़ंदासीं जंहिंमें ज़मान माना वक़्तु अहिड़ो जेको जुमिले में ज़ाहिर करे कमु थियण जो। ज़मान कंहिं बि वक़्त खे चइबो आहे, कमु थियणु कहिड़े वक़्त में कमु थियो, जीअं माज़ी में थियो, हाल में थियो, मुस्तक़बिल में थियो। इन खे मिसाल कीअं वठंदासीं त ज़मान कहिड़ो ज़मान आहे। जीअं मिसाल वठूं त ज़मान जो मिसाल कीअं वठंदासीं। मां मानी खवां थो। मां हिकु फ़ाइल आहे, मानी हिकु मफ़ूल आहे, खावां थो हिकु फ़ेल आहे। मां मानी खावां थो। हाणे हिन में त असांखे ज़मान जी ख़बर कीअं पवे, त इन लाइ सम्झण जी कोशिशि कंदी त पहिरियों असां ॾिसंदासीं फ़ेल खे। फ़ेल जेकॾहिं ॾिसंदासीं न, फ़ेल खे सुञाणींदासीं त असांखे ज़मान जी ख़बर पइजी वेंदी। खावां थो, खावां थो, मां मानी खावां थो, मां मानी खावां थो, मां पढ़ायां थो। इहो पढ़ाइणु माना हाल आहे। हाल हलंदड़ वक़्त में जेको कमु थिए उनखे ज़मान हाल चइबो आहे। पर हाणे असांखे ज़मान खे सुञाणण लाइ फ़ेल जो सुञाणणु लाज़मी आहे। मां मानी खावां थो माना खाई रहियो आहे, माना वक़्तु कहिड़ो आहे, हलंदड़ आहे। ज़मान खे सुञाणण लाइ फ़ेल खे सुञाणणु लाज़मी आहे। हाणे पहिरियों असां वरी रिपीट कंदासीं। ज़मान माना वक़्तु अहिड़ो जेको जुमिले में ज़ाहिर करे कमु थियण जो। माज़ी में कमु थियो, हाल में थियो, कंहिं बि शइ जो कमु ॾेखारे, वक़्तु ॾेखारे त कहिड़े वक़्त में थियो, उनखे ज़मान चइबो आहे। हाणे अॻिते ॿियो सुवालु आहे, ज़मान जा मुखिया केतिरा क़िस्म आहिनि। 1, 2, 3। ऑप्शन आहे 1, 2, 3। ज़मान जा मुखिया क़िस्म केतिरा आहिनि। ज़मान जा मुखिया क़िस्म केतिरा आहिनि। हाणे असां जवाबु पढ़ंदासीं। ज़मान जा मुखिया क़िस्म 3 आहिनि। ज़मान जा मुखिया क़िस्म केतिरा आहिनि। ज़मान जा मुखिया क़िस्म 3 आहिनि। ज़मान हाल, मुस्तक़बिल, माज़ी। ज़मान हाल, ज़मान माज़ी, ज़मान मुस्तक़बिल, इहे सभु ज़मान जा मुखिया क़िस्म आहिनि। केतिरा आहिनि, 3 आहिनि। हाणे सवाल वरी ॿिए ते अची वियासीं। ज़मान जा मुखिया क़िस्म कहिड़ा आहिनि। ज़मान जा मुखिया क़िस्म ज़मान हाल आहे, ज़मान माज़ी आहे, ज़मान मुस्तक़बिल आहे। ज़मान जा मुखिया क़िस्म कहिड़ा आहिनि। ज़मान जा मुखिया क़िस्म ज़मान हाल, ज़मान माज़ी, ज़मान मुस्तक़बिल। सिंधी जेके हाणे असां सिंधी आहियूं जीअं, त उन्हनि लाइ त हे ग्रामर को मसइलो ई न आहे, सिर्फ़ु उनखे पढ़णो आहे, सम्झणो आहे। बाक़ी वॾी डीप में वञण जी कंहिं ज़रूरत न आहे, छो जो करे ऑटोमेटिक असां जेको पढ़ंदा वेंदासीं उहो असांखे यादि थींदो वेंदो। ज़मान हाल जा मुखिया क़िस्म 3 आहिनि। ज़मान हाल, ज़मान माज़ी, ज़मान मुस्तक़बिल। ज़मान जा मुखिया क़िस्म 3 आहिनि। ज़मान हाल, ज़मान माज़ी, ज़मान मुस्तक़बिल। हाणे सवाल अची वियो, ज़मान हाल छा आहे। सवाल आहे ज़मान हाल छा आहे। ज़मान हाल माना हाल हलंदड़ वक़्तु। को बि फ़ेल या कमु हलंदड़ वक़्त में या ज़मान में थिए उनखे ज़मान हाल चइबो आहे। को बि फ़ेल या कमु, फ़ेल माना सम्झो था कमु चइबो आहे। को बि अमल हलंदड़ वक़्त में या ज़मान में थिए उनखे ज़मान हाल चइबो आहे। जीअं मिसाल वठो, मिसाल कीअं वठंदासीं त ज़मान हाल आहे त अहमद ख़त लिखे थो, अहमद ख़त लिखे थो। आउं लिखां थो, आउं लिखां थो, मां लिखां थो। आख़िर में फ़ेल जे आख़िर में थो था थियूं अचे, उनखे सम्झी वञो त हीउ फ़ेल ज़मान हाल जो आहे। ज़मान हाल जी डेफिनेशन आहे त को बि कमु हलंदड़ वक़्त में थिए
या ज़माने में थिए उनखे ज़मान हाल चइबो आहे। उन जा मिसाल आहिनि त अहमद ख़त लिखे थो, आउं लिखां थो, फ़ाल जे आख़िर में थो था थियूं अचे, उन खे जेको आहे सो त चइबो आहे ज़मान हाल। हाणे वरी अॻिते वधीक फर्दर डिवाइड कंदासीं, हिन खे पढ़ंदासीं त ज़मान हाल जा क़िस्म केतिरा आहिनि। वरी हाणे इहे जेके मसइला आहिनि, इहे मसाइल इहे असांखे थोरो मुंझाइनि था। ज़मान हाल, माज़ी, मुस्तक़बिल असां इंग्लिश में पढ़ंदा आहियूं, हर सब्जेक्ट में पढ़ूं था, पर हाणे सिंधी जा जेके आहिनि उन जा नाला डिफरेंस आहिनि। ज़मान हाल जा क़िस्म केतिरा आहिनि? ज़मान हाल जा क़िस्म 3 आहिनि। ज़मान हाल इस्तमरारी, ज़मान हाल मद्दामी, ज़मान हाल मुतशक्की। ज़मान हाल जा 3 क़िस्म आहिनि। ज़मान हाल इस्तमरारी, ज़मान हाल मदामी, ज़मान हाल मुतशक्की। ज़मान हाल जा 3 क़िस्म आहिनि। ज़मान हाल इस्तमरारी, ज़मान हाल मदामी, ज़मान हाल मुतशक्की। हाणे असां पहिरियों पढ़ियोसीं त ज़मान हाल जा 3 क़िस्म आहिनि। ज़मान हाल में 3 क़िस्म आहिनि, उन्हनि में पहिरियों पढ़ियोसीं ज़मान हाल इस्तमरारी। ज़मान हाल इस्तमरारी छा आहे? ज़मान हाल इस्तमरारी ही ज़मान ॾेखारे थो त कमु त शुरू कयल कमु अञा हलंदड़ वक़्त में जारी आहे। जीअं मां मानी खावां थो, इहो थियो ज़मान हाल। मां मानी खावां थो, खाए थो। मां मानी खावां पियो, मां मानी खावां पियो, माना खाई रहियो आहे अञा। माना मिसाल वठूं फ़ोन ते, हलो भाउ छा थो करे? मिसाल वठूं पंहिंजी ॿोली में, जीअं असां फ़ोन ते पुछंदा आहियूं त हलो भाउ छा पियो करे? मां मानी खावां पियो। खावां पियो माना ज़मान हाल इस्तमरारी आहे, हलंदड़ वक़्त में हू कमु करे रहियो आहे, इन खे ज़मान हाल इस्तमरारी चइबो। हलंदड़ वक़्त में कमु शुरू कयल हुजे पर हलंदड़ वक़्त में जारी हुजे, उन खे ज़मान हाल इस्तमरारी चइबो आहे। ज़मान हाल इस्तमरारी जी निशानी पहिरियों त पयो, पया, पई, फेल जे आख़िर में पयो, पया अची, उन खे चइबो त ज़मान हाल इस्तमरारी आहे। का बि शइ माना करे रहियो आहे, पढ़ी रहियो पियो, पढ़े पियो, समीला लिखे पियो, राहिब अली खेॾे पियो, मोहम्मद अली डोड़े पियो, अकरम डोड़े पियो, मां लिखां थो, इहो हाल थी वियो, अकरम डोड़े पियो, इहो हाल इस्तमरारी थी वियो। तमामु आसान तरीक़ो आहे, सम्झण जी सिर्फ़ु कोशिशि करणी आहे, पाण खे सिर्फ़ु ॿुधणो आहे। ॿुधण जो अमल सही नमूने सां थींदो त हे सफ़ा ईज़ी नमूने सां मां हिकु लिखियो आहे पंहिंजे पननि ते, तव्हां जेकॾहिं चवंदव त PDF में बि मां शेयर कंदुसि लिंक। ज़मान हाल मदामी, मदामी मतिलबु दाइमी, हमेशह। उहो ज़मान जेको ॿुधाए त कमु हलंदड़ वक़्त में हमेशह जारी हुजे, हमेशह जारी हुजे। हाणे मतिलबु हिते असां मुंझी पियासीं त हमेशह जारी हुजे कीअं हुजे। मिसाल वठो त मां मानी खाईंदो आहियां। हाणे ज़मान हाल मदामी जो ठहणु, फेल जे आख़िर में आहियूं मिलायो, मां लिखंदो आहियां, हिकु आदत आहे हुनजी, दाइमी कमु कंदो आहे। मां पढ़ंदो आहियां, मां यासीन सूरत रोज़ानो सुबुह जो पढ़ंदो आहियां, इहो हिकु आदत आहे। सुबुह जो फजर नमाज़ पढ़ंदो आहे, हिकु आदत आहे मदामी, माना हलंदड़ कमु आहे, माज़ी बि न आहे, हलंदड़ आहे, न मुस्तक़बिल आहे न माज़ी आहे, इन खे ज़मान हाल मदामी चइबो आहे। तंहिंजे करे ही जुमिलो ज़ाहिर करे थो हमेशह जो अमल। हिन में हमेशह जो अमल ज़ाहिर थींदो आहे त का बि कमु हलंदड़ वक़्त में हमेशह लाइ जारी हुजे। जीअं ज़मान हाल मदामी, मदामी मतिलबु दाइमी, हमेशह। उहो ज़मान जेको ॿुधाए त कमु हलंदड़ वक़्त में हमेशह जारी हुजे। ज़मान हाल मदामी, मदामी मतिलबु दाइमी, हमेशह उहो दाइमी, हमेशह उहो ज़मान जेको ॿुधाए त कमु हलंदड़ वक़्त में हमेशह जारी हुजे, उन खे ज़मान हाल मदामी चइबो आहे। ज़मान हाल मदामी जो ठहणु, फेल जे आख़िर में आहियूं मिलायूं, मां लिखंदो आहियां, हीउ जुमिलो ज़ाहिर करे थो हमेशह जो अमल। ज़मान हाल मुतशक्की, मुतशक्की माना आहे शक, कंहिं बि शइ में शक हुजे, उहो ज़मान जेको ॿुधाए त फेल या कमु हलंदड़ वक़्त में थियो हुजे या न थियो हुजे, पर उन जी पक थिए। ज़हीर ख़त लिखंदो हूंदो, पक हे न आहे, पक न थिए त लिखे थो या नथो लिखे।
ज़मान हाल मुतशक्की जो ठहणु इस्म हालिया जी पुठियां हूंदुसि हूंदो या हूंदी लफ़्ज़ मिलाइण सां ज़मान हाल मुतशक्की ठहे थो। ज़मान हाल मुतशक्की ठहे थो त इस्लाम हालिया जे पुठियां हूंदुसि हूंदो या हूंदी लफ़्ज़ मिलाइण सां ज़मान हाल मुतशक्की ठहे थो। त मिसाल आहिनि ज़मान हाल मुतशक्की जा कंदो हूंदुसि लिखंदो हूंदुसि पढ़ंदो हूंदुसि रोअंदो हूंदुसि। इहे सभु मिसाल आहिनि। हाणे असां थोरो इन खे रिपीट कंदासीं त सॼे इन लेक्चर खे रिपीट कंदासीं त असां छा पढ़ियोसीं। अॼु जो लेक्चर आहे असांजो सिंधी ग्रामर ज़मान माना वक़्तु अहिड़ो जेको जुमिले में ज़ाहिर करे कमु थियण जो माज़ी में कमु थियो हाल में कमु थियो इन खे ज़मान चइबो आहे। जीअं मिसाल वठो, मिसाल आहे मां मानी खावां थो, हीउ हिकु जुमिलो आहे, उन में वक़्तु ज़ाहिर थिए थो हीउ जुमिलो ज़मान हाल हलंदड़ वक़्त में थियो या न थियो। ज़मान जा मुख्या क़िस्म केतिरा आहिनि? ज़मान जा मुख्या क़िस्म टे आहिनि। ज़मान जा मुख्या क़िस्म टे आहिनि। जवाबु आहे टे, आंसर टे। ज़मान जा मुख्या क़िस्म टे आहिनि। ज़मान जा मुख्या क़िस्म कहिड़ा आहिनि? ज़मान हाल, ज़मान माज़ी, ज़मान मुस्तक़बिल। असां ज़मान हाल पढ़ंदासीं अॼु असांजो टॉपिक आहे ज़मान हाल। सवाल आहे ज़मान हाल को बि फ़ेल या कमु हलंदड़ वक़्त या ज़माने में थिए उनखे ज़मान हाल चइबो आहे। को बि या फ़ेल या कमु हलंदड़ वक़्त में या ज़माने में थिए उनखे ज़मान हाल चइबो आहे। जीअं मिसाल वठो, अहमद ख़त लिखे थो, आउं लिखां थो, नोट फेल जे आख़िर में थो था थियूं अचनि, उनखे ज़मान हाल चइबो आहे। ज़मान हाल जा क़िस्म घणा आहिनि? वरी ज़मान हाल जा क़िस्म थींदा आहिनि ज़मान हाल इस्तमरारी, ज़मान हाल मदामी, ज़मान हाल मुतशक्की। त इन में असां ॾिसंदासीं ज़मान हाल मदामी, ज़मान हाल मुतशक्की, इहे सभु पढ़ंदासीं। हाणे ज़मान हाल इस्तमरारी छा आहे? हीउ ज़मान ॾेखारे थो त शुरू कयल कमु अञा हलंदड़ वक़्त में जारी हुजे। आउं लिखां पियो, आउं लिखां थो, आउं लिखां पियो माना लिखी रहियो आहियां, आउं पढ़ां पियो, आउं पढ़ायां पियो। ज़मान हाल इस्तमरारी जी निशानी पयो, पया, पया। फेल जे आख़िर में पयो, पया, पई अचे त उनखे सम्झंदासीं हीउ ज़मान हाल इस्तमरारी आहे। ज़मान हाल मदामी, अॼु असां वरी हाणे पढ़ंदासीं ज़मान हाल मदामी। मदामी मतिलबु दाइमी, हमेशह उहो ज़मान जेको ॿुधाए त कमु हलंदड़ वक़्त में हमेशह जारी हुजे। जीअं मां ज़मान हाल मदामी जो ठहणु फेल जो आख़िर में आहियूं मां लिखंदो आहियां, हीउ जुमिलो ज़ाहिर करो हमेशह जो अमल। कंहिं बि शइ जो हमेशह जो अमल ॾेखारे ज़ाहिर करे उनखे ज़मान हाल मदामी चइबो आहे। ज़मान हाल मुतशक्की, उहो मुतशक्की माना उहो ज़मान जेको ॿुधाए त फेल या कमु हलंदड़ वक़्त में थियो हुजे पर उनजी पक थिए। ज़हीर ख़त लिखंदो हूंदो, ख़बर नाहे लिखंदो हूंदो या न थींदो हूंदो पर पक आहे त लिखंदो हूंदो। इस्म हालिया जे ज़मान हाल मुतशक्की जो ठहणु इस्म हालिया जे पुठियां हूंदुसि हूंदो या हूंदी लफ़्ज़ मिलाइण सां ज़मान हाल मुतशक्की ठहे थो। ज़मान हाल मुतशक्की कंदो हूंदुसि लिखंदो हूंदुसि। महिरबानी फॉर वॉचिंग। सब्सक्राइब कयो चैनल खे, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। थैंक यू।